इन चको गलायो सच गलायो सी हां पोपा कूड़ है वो हां बेटा बाबा तो इज्जत तो करना अच्छी थी वडे के ने हां यार छा के तेरा एडो बंद करे पाण सोचे उस्ताद अदो सा वही न त मजो वठनो सा ॿिया दोस्त तोखे पिया ॾिसनि चलो ऐं आई ॾिसणी शे अदा दे हलो हां जी किथे मां आया ॾिसणी शे सही आहे वडा तू पाजो कर मां तोखे चयो त कराची अच जा मूं सां राब्तो कजा वॾो शहर आहे पुट किथे बस वडा तो जो अच कराची अच मां त तयार थियो साईं तयार थिए पर सॼे कोठे पोढियूं तयार थियूं वठी आहिनि हां उठो मुझे मां थी अचां पोइ तव्हां वञो पोइ वॾा जीअं गाॾी में चढ़ियो साईं गाड़ी में चढ़े सिधो अची चौंक ते लथे परे खां नज़र पई कोई गोल मिलियो हो मथे गोल मिलो लो हा हुन में टुंगड़ा भा हा ऐं पाणी में वहे पियो फुहारो लानत खोड़ सही मूंखे बि वॾा 8 ॾींहं मां वेठो कोन साईं सही जीअं वेठो असां न वेठो वे पहिरीं लथी मां टोपी न वरी कमीस न हेॾे होॾे ॾिसी गोल लाइ हेठां वेही हुयोसांसि पोइ एतिरी देर में हेॾां वारी गाॾी उते ब्रेक ॾिनी उते ॾिनी हेॾां वारी गाॾी उते ब्रेक ॾिनी बाक़ी साम्हूं वारी गाॾी खे ब्रेक लॻे ई न पई छो न पई लॻे अलाए ख़बर पई सही बस पोइ वॾा थुला थुला मुसाला लहंदा पिया हा पोइ हुननि जा जूता मुंहिंजो मुंहुं न तूं विच चौक ते गोॾ लाइ वञे त तोखे गुलनि जा हार पाईंदा तो असां ॿाराड़ी में विझंदा आहियूं अॾुनि में पोइ चढ़िया शहर में मायूं थियूं घुमनि छो ॿाराड़ी बाक़ी भोलियूं विझूं जा फ़र्क़ु आहे शहर जे माहौल में ॿारड़ी जे माहौल में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे अच्छा हा ॿुध तोखे मूं कराची हिकिड़े वॾे कम लाइ घुरायो आहे मोचे जा गुल खाधा कम न बाबा बाक़ी यूनिवर्सिटी में मूंसां गॾु हिकिड़ी छोकिरी पढ़ंदी आहे अच्छा मां सां गॾु पढ़ंदो छो असांजे ॿाराड़ी में दादा सां गॾु न ख़बर पवई कराची जो डिसेंट माहौल आहे यार छोकिरी माउ पीउ खे हिकिड़ी आहे हा होदी जे मां शादी कंदमि शादी हा मुंहिंजी न पढ़े बापे खे खोली वरी मूंखे पढ़ना छोकिरी आहे शर्त अथई शर्त मां इहा ज्वारना था होदी जे मां घोट ॾिसां को सोची सम्झी ॾिसां ओके ठीकु आहे मूंखां पोइ सुबुह दंग अथई आख़िरी पीस आहियां सही डॉक्टर ने वियो डॉक्टर खे डॉक्टर मूंखे डांठ में कीड़ो आहे इहा ॻाल्हि न कर डॉक्टर हिनखे सॼो चेक कयो अची पुट कीड़ो अथई पर चङे सही थो ॿुधाई हिनखे बि घरां मोकिलियो वञी ॿारनि जा पेम्पर वठी आ वियो दुकान ते हिन खां नालो विसरी वियो हुनखे चई दा दुकान आहे न हू ॾे चई मां छा ॾियां चई हू ॾे चई मां ॿुधा छा ॾे चई हिन जी केसिंग ॾे तूं बि यादि कर शहर पियो वञी हे बि करे शहर पियो वञी 10 रुपया ॾिना मां त चए शहर ॾांहुं सनम सोफा वठी वञिजां 15 मिंट तरसी पंहिंजी भेण सनम वठी आयो पुछोमांसि चांहि चई टेस्ट करे ॾिस ज़ाइको साॻियो हूंदई सही सही थी मुंहिंजे केॾो कबूतर जो शौक़ु छॾ इहा ॻाल्हि करण जहिड़ी आहे हा तो जो मुंहिंजी पैसी कई हिन केॾो कबूतर जो शौक़ु हिन कबूतर उॾाया हिन जा कबूतर हेठि न पिया अचनि छिते अन्न बि ॾिनई पाणी ॾिनई कबूतर जो हेठि लथा उनखे फासाए कीअं हीअं अन ॾेई चई खुली मुंहिंजो दादलो नौकर थी ॿुधायो थो करे वॾा रो न बूथ किनो सही तुंहिंजो ॾाढो पर ॾाढो सभ साण नौकर हा पोइ मां त हाणे थियो आहियां न तूं जॾहिं ॼाए 3 महीननि जो त तुंहिंजी माउ मरी वई पूरा 7 महीना मूं तोखे पंहिंजी थञे ते तातो आहे हेॾे हो ढबियारो खीर भीतर चओ भीतर ढबियारो खीर बिल्ला चरियो ई आहे ऐं ॿुध हा छोकिरी खे मां वठी अचां वठी आ छोकिरी सां कचहरी कर पोइ जेको हाल वाल ते मूंखे ॿुधाइजां पर उर्दू मूंखे कान थी चई अरे बाबा बड़ी माहौल जे हिसाब सां हलजां न अच्छा कुझु ओसो कुझु पासो कुझु विच वठी शुरू थी वञा ओके मां पी त वठी जा अचे किराओ खयो वञ न यार बोर्ड पंहिंजी बाइक आहे बाइक केरु आहे मोटरसाइकिल हीअं छो न फटफटी आहे ठीकु आहे शट अप चुप कर ओके मैडम आपने जो बोला था गांव से लड़कर के हो हेॾे गहूं कान है का चुप करी छोड़ दो चुप छान तो करी तू विच में छो तो ॻाल्हाई अरे पगू चुप कलम तो कारो मुंह आपने जो बोला था गांव से लड़कर लेके अरे भाई गहूं कान है बाकी कारो नरो कॾहिं हज़ार ते बि डाचे में ॾींदो बाकी हर वो न्यान सां कूड़े छोड़ो गांव सां सिंधी में छा चवंदा हा गहूं खे ॻोठ खे अच्छा गोठ हाँ ॻोठ खे ओके हा मैं ओने शाख से विचूं आया ये शाख से जैसे कुत्ता तर के ना ऐसे आया है कुत्तो न शाख कपड़ उठिया मैडम ये मेरा दोस्त क्या करतब करता है हल बब बजू गाजू कनो आया मैं चाल नो
सची ॿुधाए कोन ॼाणांसि न लाठी नीचे छा कया नहीं शादी तो क्या अब बहरहाल दोस्त साहब मुझे कम अच्छी नहीं मैडम क्या करतब करता है ये मेरा दोस्त अपने मुंह से आग निकालता है हाँ ये आग केड़ा बाहे बाहे पूछा क्या बात मा कट ले लखंडा लगता है बात में करे बाहर निकलिया नठे दे कटंदे वो तो चिड़ क्यों नहीं कर दी हूँ अरे कटी दिखा अच्छा मैडम देखना अरे छोरी मुझे बराई दी कम के पट हां मैडम देखना मैडम हां शाबाश शाबाश हाय ये छा है प्रेशर प्रेशर एडो ऑपरेशन न बोकी न फाटी हाँ हिके चके ताही न की फाटी शाबाश मैडम देखना हां भाई ओ छोरा पानी ना थुकना पानी ना मैडम आग देखी हल थोड़ी सी हाँ थोड़ी थोड़ी आग ए कन्ना तो पोया फाड़े सी न मान्या थोड़ी सी मैडम मेरे दोस्त का दूसरा कर्तव्य ये अभी आपको आंख मारेगा अखड़ी हिकड़ी बे अख एकड़ी हड़बिया वटा छोरी खड़ी जो छुरी छो ये अख कटी झप काया बाकी अख पनेगा न हड़बिया किए पांजे महबूब के तू हनी देखा ना मैंने समझे हाँ भले बस बोलो हाँ मैडम तुम नूला खाती है नूला असल में मैं खाई दिन ना पचाए कुटी जो बनाई जो मेरे को नूला नहीं खबर को असल में शट अप ओके चाहे ओके ओके जाई बुंजो ठोके हाने मना हाँ छोकरी के हाँ परेगा चिचकार करिया मैं या कुटिया से अरे उनके खबर तो पे अच्छा मना निहारी दी अरे हाथ वो कर चुम्मी ने पा नून लगला हाँ ये सो बिल्लो सो लो आयो आई मां हरु बुरु परेशान हो जा हां शाबाश बेटा वना से वनीस छोरी मुझे बराई थी शाबाश शाबाश क्या आंख मारी हाँ जैसे कुत्ते का बच्चा होता है वाह 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 मेहरबानी इसका आखिरी करता हाँ अभी ये आपको आई लव यू बोलेगा हाँ आई लव यू लवली लवली हाँ हाँ लाचार हाँ ना छो अगे मेरे को दोस्त हो एजाज एजाज हाँ आयो एजाज हाँ माई वही पे जाए के लवली लवली जाओ वड़ा मुझो लवली लवली जरो ए थी माई मोटा कराई अजी भाकर बात है हाँ मुझे जो भाकर है ना खोलियारो साइकिल पर वो हुत्ता साइकिल का सब पीते दियो उन्हें दिखा वो हर चौकी में भेना गाना से एने दा शादी रो करी ना हाँ पर तू मोचरा खाई दिखा अच्छा मैंने करे दिखा रे करे दिखा सफा सोलो हल्की का अरे दिस हाँ मना महबूब साईं के खबर पे त ही मुझे आशिक की मुसा प्यार तो करे अच्छा मना पांजी अंदर में दियो बारणो बेटा तुम छबर करती है छबर में जा गादा कदा से नहीं उठन पेरा प्यार जो अंदर में हाँ दियो बारणो दियो बानो मना बाय जेणी अंदर में वो बाकी आऊं जो बचन जो उनके खबर तो फिर मुसा प्यार तो करे अच्छा हां छा करणवा लेडीज हां ला 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 मोचड़ा है खाना ला 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 सजे गोठे में जुड़ाई नो सा ला 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 जूता गोठा वाला जा हुदा ला 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 बूथ तो लू से जो हुदो जानू आई लव यू चले लखना लत मुखे पने जो पड़ी मुझी माई जादू भागे क्या अरे बाबा नी मुगा वसरियो बिल्ला बिल्ला वे चलो वे जो चलो हाथ हाथ में लेनो भागे आई लव यू वाह 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 हक दे भाई घर में कुना चलनी ना तो के समझाया तो शाबाश कर लेगा ये सुनो मैडम देखना बेटा पी वो जो कुछ मासी हां ला 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 जा हां छोरी मुझे मराई जा वाह वाह जेडी कुत्ती शान में थी पावर 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 ला 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 वाह 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 तो क्या सूरी छोटिया खत्म जवान वजो दे काकू से में करे लखना मुखे खत्म जवान आ जाए दिस मां वही कीड़ो सही छा हां
ला 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 हा हनवे जोज चाहिए शाबाश शाबाश चाहिए 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 नथो अचे मूंखे नथो अचे मां लॻी थो थियां अंधा चाहिए मां हू थो चवां जेको मां ॿारणी में हाँ चवां सही tapi kita veniso हथ में छोई आता तमे याई रखी चवां अरे नहीं चाहिए इहो छा अच्छा मां याई यार सकाले बोल यार लिखो जवाब अकुल नहीं तुझे मैडम माफ करना ये मेरा दोस्त जो है ना थोड़ा बेवकूफ है हां बेवकूफ छाला मां बेवकूफ आहियां मैंने चाहा तो बड़ो सुनो हां मां छितो बेवकूफ आहियां अभी आप इसको थोड़ा समझाओ मैं आपके लिए कोई खाने का बंदोबस्त करूं ठीक है और तू मुखे कान थिए जान था बामड़ी गाल आई से ओना टोना हनी से हां ठीक है अब बुझे नंठी आ कट जी सफा नंठी आ माठाई जेको कुटी वया तेरे को कुछ अच्छे सोया माँ कम के पचा क्या वो जो बहरानी में हम करते हैं क्या करते हैं? रोम्पा रोम्पा ये क्या है? के जो जदी दिया रोम्पो को अरे अल्लाह हाँ जो हम केले में करते हैं वो तेरे को आता है क्या करते हे कुदर का गन होता है ये गन्ने में हाथ पजी मुंह बनने में छोड़ो गुड्डे गुड्डे वो को थोड़ी हल वाला खाने माना करती है